अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो के न्यूज़ 5 जे बुलेटिन सां। आऊं आहियां मेहताब अली संजरानी। ख़बर शामिल कंदा हलूं तंगवाणी खां। तंगवाणी पुलिस बुगटी सुंदर बुगटी ऐं मसमात गुलज़ादी ख़ातून ते विच शहर में तशद्दुद कयो वियो। औरत समेत मीडिया आॾो दाहींदे चयो त असां पंहिंजी माउ सां गॾु शहर अचूं पिया त पुलिस रोके मारकुट कई, जंहिं दौरान अमड़ पहुती लाहे एहलकारनि शौकत अली लाशारी लियाकत गुजराणी खे मिनतूं कंदी रही, पर पुलिस वारा तशद्दुद कंदा रहिया। हुननि चयो त असां शहर सौदो वठण ऐं ईद जी ख़रीदारी लाइ अचूं पिया त पुलिस बिना जवाज़ तशद्दुद जो निशानो बणायो। मौक़े ते शहरनि पहुची असांखे पुलिस खां छॾाए वरितो। उन्हनि वधीक चयो त असां SSP कश्मीर अमजद अहमद शेख खे अपील कयूं था त पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ख़बर शामिल कंदा हलूं कंदकोट खां। A सेक्शन थाणे ते केस में गिरफ़्तार जवाबदार जुम्मो सुहिराणी खे दिलि जो दौरो पवण सबबि निजी अस्पताल डॉक्टर सनौला अवान जी अस्पताल इलाज लाइ मुंतक़िल कयो वियो, जंहिं जे इलाज हलंदड़ गिरफ़्तार जवाबदार जे वारसनि जो मौक़ुफ़ हो त पुलिस असांजी नौजवान मथां सख़्त तशद्दुद कयो, उन करे उनखे अटैक थियो आहे ऐं पुलिस जो मौक़ुफ़ आहे त शुगर जो मरीज़ हुजण करे कमज़ोरी जे करे तबियत ख़राब थी आहे। ख़बर शामिल कंदा हलूं भरिया रोड भरपासे में 50 खां मथे ॻोठनि जे 2 महीननि खां बिजली बंदि हुअण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो भरिया रोड सेप्को ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहरो धरणो। ॻोठाणनि पप्पू राजपर, अकरम राजपर, ख़ालिद चौहान, गुलज़ार हेसबाणी ऐं ॿियनि सख़्त एहतजाज कंदे ॿुधायो त गुज़िरियल 2 महीननि खां 50 खां मथे ॻोठनि जी बिजली कटियल आहे। सख़्त गर्मी सबबि परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुननि चयो त सेप्को अमले जे नाअहली सबबि ताज़ियनि बरसातनि ऐं तूफ़ान सबबि किरियल तारूं ऐं थंभा बि चोरी थी विया आहिनि। अहिड़ियूं शिकायतूं अमले खे बि कयूं पर को बि तदारुक न थियो। हुननि वधीक ॿुधायो त मथां ईद आहे, ॻोठाणनि बिजली नाहे। हुननि AC दादू एक्सेन नशहरो फिरोज़ ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त बिजली फ़राहम करे परेशानियुनि खां बचायो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। ख़बर शामिल कंदा हलूं कंदकोट खां। कंदकोट डसरकट प्रेस क्लब में यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे ज़िले सदर मोहतरम दिलीप कुमार ठाकुर पारां सीनियर सहाफ़िन मीर बक्का मोहम्मद ख़ान बंगवार ऐं अब्दुल गफ़ार ख़ान मंगी जो जनम ॾींहुं मल्हायो वियो, जिते सदर प्रेस क्लब मोहतरम अली हसन मलिक, ग़ुलाम रसूल मीराणी ऐं ग़ुलाम यासीन लाशारी, हफ़ीज़ मलिक, नसीर मंगी, फ़खुरुद्दीन बलोच, कुदरतुल्ला मीराणी, फ़कीर नज़ीर मीराणी ऐं ॿियनि दोस्तनि सालगिरह जो केक कटियो वियो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि जी सिहतयाबी ऐं मुल्क लाइ ख़ासि दुआऊं घुरूं वयूं।